केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 16 हिस्सो पहिरियों इख्तिसार समरी आया केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असांजे जो के लेक्चर जा मौजू आहिनि इख्तिसार समरी असांजे कुल चैप्टर जो ही इख्तिसार आहे अॼो के असां लेक्चर में समरी जो पार्ट 1 डिस्कस कंदासीं। Biochemistry deals with the study of chemical reactions taking place in the living organisms. Biochemistry जानदार जिस्मन जे अंदर थींदड़ कीमियाई अमलन जे मुताले सां ताल्लुक़ रखे थी। बायो जो मतलब आहे लाइफ, केमिस्ट्री यानी केमिकल रिएक्शंस। सो सादी बस हिन जी इहा ई आहे त जानदार जिस्मन जे अंदर जेके कीमियाई अमल थियनि था उहे समूरा बायोकेमिस्ट्री जे अंदर अची वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असांजे जिस्म जे अंदर कार्बोहाइड्रेट्स कीअं दाख़िल थियनि था, उन्हनि जी ब्रेकडाउन कीअं थींदी आहे, उन्हनि जी एब्जॉर्प्शन, उन्हनि जी डाइजेशन कीअं थींदी आहे, उन्हनि मां एनर्जी कीअं निकिरंदी आहे। ईअं फैट्स ऐं प्रोटीन्स ऐं ॿिया जेके असांजा केमिकल एनर्जीअ जा सोर्स आहिनि, असांजो फूड आहे, असांजा बायोपोलीमर्स आहिनि, उहे असांजे जिस्म में कहिड़नि कहिड़नि कीमियाई अमलनि जे हेठि वञनि था, इहो समूरो असां कारोबार बायोकेमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं। ॿियो असां ख़ासि तौर ते बायोकेमिस्ट्री में न्यूट्रिशन जी ॻाल्हि कंदा आहियूं। जीअं असां हिते खाद खुराक जी ॻाल्हि कईसीं, सो न्यूट्रिशन डील्स विद मेटाबॉलिज्म ऑफ मॉलिक्यूल्स। ग़िज़ाइयत में असां पढ़ंदा ई इहो आहियूं त मॉलिक्यूलनि जी मेटाबॉलिज्म असांजे जिस्म जे अंदरि कीअं थींदी। नंबर ॿियो इहो आहे त यूअर जनरल हेल्थ इज़ गवर्न बाय डिज़ीज़िस दैट हैव मॉलिक्यूलर बेसिस। तव्हांजे जिस्म जे खे जेके लॻंदड़ बीमारियूं आहिनि उहे पिणु मॉलिक्यूलर बेसिस रखंदियूं आहिनि। उन्हनि मॉलिक्यूल्स जो असांजे जिस्म में दाख़िल थियणु या उन्हनि पंहिंजे मॉलिक्यूल्स जी बनावट, उन्हनि जे जिस्म में थींदड़ कीमियाई अमल, उन्हनि जो मुतालिबो पिणु असां बायोकेमिस्ट्रीअ जे अंदरि पढ़ंदा आहियूं। टियों आहे मेडिसिन्स टारगेट रिसेप्टर्स एंजाइम्स DNA ETC। मेडिसिन्स जेके असां दवाऊं खाईंदा आहियूं उहे असांजे जिस्म में वञी करे हिकिड़नि ख़ासि रिसेप्टर्स सां अटैच थींदियूं आहिनि ऐं पंहिंजो असरु ॾेखारींदियूं आहिनि। एंजाइम्स सां वञी करे उहे दवाऊं मिलंदियूं आहिनि, DNA ते उहे दवाऊं वञी करे असरु कंदियूं आहिनि। ईअं असांजी जेका बॉडी आहे उहा तव्हांखे ईअं लॻंदो त उहा को मॉलिक्यूल्स जो हिकिड़ो बंच हुजे। सॼो जेको जिस्म आहे उहो ॼण त मॉलिक्यूल आहे। इहे समूरा जेके मामला आहिनि असांजा उहे बायोकेमिस्ट्रीअ जे अंदरि ई डील थींदा आहिनि। In 1903 में फर्स्ट टाइम कार्ल न्यूबर्ग यूज्ड द वर्ड बायोकेमिस्ट्री। पहिरियों भेरो 1903 में कार्ल न्यूबर्ग बायोकेमिस्ट्रीअ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। कार्ल एलेक्जेंडर न्यूबर्ग 29 जुलाई 1877 to 30 मई 1956, 29 जुलाई 1877 खां 30 मई 1956 ताईं कार्ल न्यूबर्ग जो दौरु रहियो। वाज़ एन अर्लियर पायनियर इन बायोकेमिस्ट्री। उहो हयातियाती कीमिया बायोकेमिस्ट्रीअ जा जेके शुरूआती अबा ॾाॾा आहिनि, बुनियादु रखंदड़ आहिनि, उन्हनि मंझां आहे। एंड ही हैज़ समटाइम्स बीन रेफर्ड टू एज़ द फादर ऑफ मॉडर्न बायोकेमिस्ट्री। कार्ल न्यूबर्ग खे कॾहिं कॾहिं फादर ऑफ मॉडर्न बायोकेमिस्ट्री पिणु चयो वञे थो। कार्बोहाइड्रेट्स कंटेन अल्डिहाइड ग्रुप CHO or ketone group C double bond O along with the many hydroxyl group OH। असांजा जेके कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि उहे टिनि ग्रुपनि ते मुश्तमिल हूंदा आहिनि। हिकु त उन्हनि में अल्डिहाइड ग्रुप अटैच थियल हूंदो आहे COH, ऐं ॿियो उन्हनि में कीटोन ग्रुप अटैच थियल हूंदो आहे C double bond O, ऐं ॿिया उन्हनि में हूंदा आहिनि पोली हाइड्रोक्सिल ग्रुप्स। पोली हाइड्रोक्सिल ग्रुप्स यानी कि OH जेको फंक्शनल ग्रुप आहे उहो तमामु घणी मिक़दार में हूंदो आहे। हिकिड़ो उन्हनि में कंहिं कार्बन ते कीटोन ग्रुप मौजूदु हूंदो आहे। जेकॾहिं कीटोन ग्रुप मौजूदु न आहे त वरी अल्डिहाइड ग्रुप मौजूदु हूंदो आहे। जनरल फार्मूला फॉर कार्बोहाइड्रेट्स इज़ CxH2OY। जनरल फार्मूला मां ईअं लॻे थो त ॼण कार्बोहाइड्रेट्स जे अंदरि को पाणीअ जो मालिक्यूल मौजूदु हूंदो आहे, पर पाणी जो मालिक्यूल हुन में मौजूदु कोन हूंदो आहे। इहो सिर्फ़ु इहो ॾेखारियल आहे त कार्बोहाइड्रेट्स में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जी जेका पाण में निस्बत आहे उहा ई आहे जेका पाणीअ जे अंदरि हूंदी आहे। मिसाल जे तौर ते ग्लूकोज़ ॾिसो, ग्लूकोज़ जो मालिक्यूलर फार्मूलो आहे C6H12O6। H घणो आहे 12, O घणो आहे 6। इन्हनि ॿिन्ही खे सादो कंदो त तव्हांखे निस्बत मिलंदी H2O, 1 छकाई 6, 2 छकां 12। हाणे H2O हिते असांखे ईअं थो लॻे, पर हेॾा ॾिसो त C6H12O6 मौजूदु आहिनि। पाणी जो मालिक्यूल कोन्हे को, हीउ हुनजो स्ट्रक्चरल फार्मूलो आहे।
एल्डोज़ कार्बोहाइड्रेट जो हिकिड़ी फैमिली आहे, हिकिड़ो ग्रुप आहे. A family of carbohydrates contain aldehyde group and many hydroxyl groups. एल्डोज़ कार्बोहाइड्रेट्स जी उहा फैमिली आहे जंहिंमें उहे मेंबर अची था वञनि जिन सभिनी मेंबरनि में अल्डीहाइड जो ग्रुप हुजे ऐं उन में वरी पोली हाइड्रोऑक्सी ग्रुप हुजनि. पोली जो मतिलबु आहे घणा, हाइड्रोऑक्सी ग्रुप उन में तमामु घणा हुजनि ऐं हिकिड़ो अल्डीहाइड जो ग्रुप हुजे त इन मेंबर खे एल्डोज़ फैमिलीअ जो मेंबर सम्झो वेंदो. ॿियो आहे कीटोज़, अ फैमिली ऑफ कार्बोहाइड्रेट्स कंटेनिंग कीटोन ग्रुप एंड मेनी हाइड्रोऑक्सिल ग्रुप्स. हाणे वरी असां वटि कार्बोहाइड्रेट अहिड़ा हूंदा जिन में तव्हांखे कीटोन जो ग्रुप मिलंदो ऐं ॿिया हाइड्रोऑक्सिल ग्रुप मिलंदा. जंहिंमें बि कीटोन जो ग्रुप हुजे उन कार्बोहाइड्रेट खे कीटोज़ फैमिलीअ जो मेंबर सम्झो वेंदो आहे. On the basis of hydrolysis, carbohydrates are divided into main three types: mono, di and trisaccharides. हाइड्रोलाइसिस जे बुनियाद ते कार्बोहाइड्रेट्स खे टिनि मुख़्तलिफ़ अहम ग्रुपनि में विरायो वियो आहे. हिकिड़ो आहे मोनोसेकेराइड, ॿियो आहे डाइसेकेराइड ऐं टियों आहे ट्राइसेकेराइड. हाइड्रोलाइसिस जो मतिलबु आहे यानी तव्हां कंहिं बि कार्बोहाइड्रेट खे टोड़ियो पाणीअ जी मदद सां, उन खे तव्हां पाणी मिलायो ऐं उहो जॾहिं टुटी वञे त असां उनखे चवंदा आहियूं हाइड्रोलाइसिस. मिसाल जे तौर ते हिकिड़ा आहिनि वरी पाणी जे रिएक्शन सां हाइड्रोलाइसिस जे दौरान जेके असांखे मिलनि था उहे आहिनि मोनोसेकेराइड. मोनोसेकेराइड में ग्लूकोज़, फ्रक्टोज़ ऐं गैलेक्टोज़ अची वञे थो. हाणे जेकर हिन खे असां पाणी सां रिएक्शन करायूं त इहो वधीक कोन टुटंदो, छो त इहो पाण अकेलो ई सिंपल शुगर आहे. तंहिंजे करे ग्लूकोज़ खे या फ्रक्टोज़ खे या अहिड़े ई वन मालिक्यूल शुगर जेको आहे गैलेक्टोज़, असां उन्हनि खे चवंदा मोनोसेकेराइड. मोनो माना हिकु, सेकेराइड माना शुगर मालिक्यूल. हिकिड़ी शुगर मालिक्यूल ते मुश्तमिल कार्बोहाइड्रेट जो क्लास उहो थींदो आहे मोनोसेकेराइड. ऐं ॿिया आहिनि डाइसेकेराइड्स. डाइसेकेराइड्स मिसाल जे तौर ते सक्रोज़. हाणे जेकर हिन जी हाइड्रोलाइसिस करायूं त इहे हितां टुटंदो. हिकिड़ो तव्हांखे मिलंदो फ्रक्टोज़, ॿियो तव्हांखे मिलंदो ग्लूकोज़. हाणे सक्रोज़ छा थी वियो, डाइसेकेराइड थी वियो, छो त हुन मां ॿ मोनोसेकेराइड निकिता, ॿ शुगर मालिक्यूल ॿाहिरि निकिता जॾहिं हुनखे टोड़ियोसीं. ईअं लैक्टोज़ आहे, उहो बि डाइसेकेराइड आहे, छो त हुनखे जेॾी महिल जो हाइड्रोलाइसिस कराईंदासीं त हुन मां ग्लूकोज़ ऐं गैलेक्टोज़ जो मालिक्यूल अलॻि अलॻि थी वेंदो. त अहिड़े कार्बोहाइड्रेट खे असीं चवंदा आहियूं डाइसेकेराइड. ऐं ट्राइसेकेराइड में अची वञनि था उहे शुगर जा या कार्बोहाइड्रेट्स अची वञनि था जिन खे तव्हां जेकर हाइड्रोलाइसिस करायो त उहे टुटनि त तव्हांखे टे मोनोसेकेराइड ॾियनि या टे शुगर जा मालिक्यूल ॾियनि त उन्हनि खे चइबो आहे ट्राइसेकेराइड. ट्राइसेकेराइड खां अञा जेकर वधीक तव्हांखे शुगर मालिक्यूल मिलनि था त उन्हनि खे ओलिगोसेकेराइड चइबो आहे, उन्हनि खे पॉलीसेकेराइड चइबो आहे. इहा समूरी डिवीजन हाइड्रोलाइसिस जे बुनियाद ते थिए थी त कार्बोहाइड्रेट्स खे जॾहिं ब्रेक डाउन करायूं त उहो केतिरा शुगर मालिक्यूल पैदा करे थो. Carbohydrates provide 2 to 10 monosaccharides on hydrolysis are called oligosaccharides. अहिड़ा कार्बोहाइड्रेट जन जी तव्हां हाइड्रोलाइसिस करायो ऐं उहे 2 खां 10 मोनोसेकेराइड्स ताईं विराइजी वञनि त उन्हनि खे ओलिगोसेकेराइड्स चइबो आहे. मिसाल जे तौर ते रेफिनोज़ आहे, उन जी हाइड्रोलाइसिस कराईंदासीं त तव्हां ॾिसो तव्हांखे घणा शुगर मालिक्यूल मिलंदा या घणा मोनोसेकेराइड मिलंदा, हिकु ए, ॿियो ए, टियों. ही बि ओलिगोसेकेराइड में अची वञे थो, छो त 2 खां 10 ताईं जेकर मोनोसेकेराइड पैदा थियनि था कंहिं बि हिकिड़े कार्बोहाइड्रेट जी हाइड्रोलाइसिस जे करे त उनखे असां ओलिगोसेकेराइड सॾियूं था. Carbohydrates provide more than 10 monosaccharides on hydrolysis are called as polysaccharides. वरी अहिड़ा कार्बोहाइड्रेट जन जी हाइड्रोलाइसिस कराइजे त उहे 10 खां वधीक मोनोसेकेराइड पैदा कनि त असां उन्हनि खे सॾींदा आहियूं पॉलीसेकेराइड्स. पोली माना तमामु घणो, सेकेराइड मीन्स शुगर्स. हाणे अहिड़ा उहे कार्बोहाइड्रेट जिन जी हाइड्रोलाइसिस कराइजे, मिसाल जे तौर ते ही पॉलीसेकेराइड आहे. हाणे हिन जी जो असां हाइड्रोलाइसिस करायूं त हिकिड़ो हे मोनोसेकेराइड, ॿियो हे मोनोसेकेराइड, टियों, चोथों, पंजों, छहों, अनेक हिन मां मोनोसेकेराइड पैदा थींदा. हे पॉलीसेकेराइड पंहिंजे पंहिंजे मोनोसेकेराइड्स में टुटी वेंदो. 10 खां वधीक जॾहिं मोनोसेकेराइड कंहिं बि कार्बोहाइड्रेट मां पैदा थियनि त उनखे चइबो आहे पॉलीसेकेराइड. पॉलीसेकेराइड जा मिसाल आहिनि फॉर एग्जांपल स्टार्च, डेक्स्ट्रन ऐं असांजो आहे सेल्यूलोज़, ॿियो आहे चीतोसन, एगर, अल्जीनेट, मसीलेज, नेचुरल गम्स वग़ैरह वग़ैरह.
इन ई सां गॾु असांजो समरी पार्ट 1 हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।